दुआ कयो अहिड़ा बादशाह अचनि। अॼु कराची एयरपोर्ट का बादशाह तो गुजरे, रोड लाक लगा तन, एम्बुलेंस में मरीज तड़पन था, गरीब गुर्दो बेचारो रोजगार खां महरूम थी तो वञे। पर वो भी वक्त हो जो हजरत सलमान फारसी मदायुन जो गवर्नर हो, मदायुन शहर जे अचे पियो, हिकिड़ो मजदूर बोरी खणियो पियो अचे सामान जी, उन सम्झो शायदि मजदूर आहे। हजरत सलमान गवर्नर खे सम्झे त मजदूर आहे, पाण फरमाया आहे बोरी खणाए हल, जेको मजदूरी वठंदे तो ॾींदुसि। चवंदा हाज़िर, बोरी खणी साईं पंहिंजे पुठनि ते रखी अचे पियो, मदायुन शहर में दाख़िल थियो त नारा लॻा, अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन, अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन। ओ मजदूर जो पघर निकिरी आयो त जंहिंखे मूं मजदूर सम्झो सो हिते जो गवर्नर आहे। दुआ कयो अहिड़ा गवर्नर अचनि। अॼोके गवर्नर जी असांखे ज़रूरत न आहे। मुंहिंजा प्यारा, इन्हनि जे हूंदे त ॾिसो हाणे केॾा केॾा वॾा आलिम शहीद थी विया। हिकिड़ो आलिम को हफ़्ते में बनबो आहे, वॾी महिनत थींदी आहे, केॾा वॾा अज़ीम मुफ्ती शहीद थी विया। ऐं मुंहिंजा प्यारा, हिननि जे वार खे बि लोॾो न आयो, हिननि जे वार खे बि लोॾो कोन आयो। मुंहिंजा प्यारा, छा इन्हनि खां क़यामत जे ॾियारे पुछाड़ो कोन थींदो? हर गरीब जो, हर ज़रे जो पुछाणो थींदो। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात शल असांजे हाकमनि खे हिदायत अता फरमाए। अल्लाह साईं शाल उन्हनि खे दीनदार थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त हे ख्वाजा शम्सुद्दीन अल्तमश रहमतुल्लाह अलैह हो, जो वक्त जो बादशाह हो, मगर कॾहिं तकबीर उला कज़ा कान थी, कॾहिं हुन खां जमात कान निकिती, कॾहिं विच जूं सुन्नतूं कज़ा न कयाई, कॾहिं तहज्जुद जी निमाज़ कज़ा न कयाई, कॾहिं गैर औरत ते नज़र न विधाई। त जॾहिं हाकमनि जो इहो हाल हो त रैयत बि सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात सां वाइदो करे आया हो, असांजो रब तूं आहीं, असांजो मालिक तूं आहीं, असांजो ख़ालिक तूं आहीं। हाणे वाइदो त असां तव्हां निभायो आहे। ऐं अल्लाह, तूं ई असांजो अॼु रब आहीं, तूं ई असांजो ख़ालिक आहीं, तूं असांजो मालिक आहीं। जॾहिं इहो वाइदो निभायो पिया त पोइ ख़ुदा सां इहो वाइदो बि निभायो त 5 वक़्त निमाज़ क़ाइमु कंदो, अल्लाह जी निमाज़ पढ़ंदो, ख़ुदा जे घर खे आबाद कंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदीने वारे साईं सां मोहबत कंदो, सलातन जूं तस्बीहूं कढंदो, अल्लाह जो ज़िक्र कंदो। हिदायत साधो फरमाए, तैयार रह पिरन वटिया कर पिरन संदीप चार, इनी बिनी धार अदा सल कादर कंहिंखे न करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे यादि कर, थोरो घणो मुंहिंजा प्यारा, सॼो ॾींहुं न सही, सॼी राति न सही, निमाज़ पर उन खां बाद में थोरी देरि जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कर। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। पोइ सारी रात सुभान खे जागी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए अॼु मिटीअ लधो आमान, हाणे कहिड़ो प्या कन सलाम अचो आसण उन जे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जिन तंजू से कल्ब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन पो सुताई सुहन निंद इबादत जिन जी। अदा अल्लाह वारनि जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। ख़ुदा जो कसम आहे, लाहौर में वञ त मुग़लनि जो जेको बंगलो आहे, कोट आहे, राति जो उहो वीरान पियो आहे, पर अल्लाह वारे जे दरबार दाता ते अचो त 24 कलाक मेलो मतो पियो आहे। जिन ख़ुदा खे यादि कयो आहे, जिन ख़ुदा खे ॿाॾायो, जिन अल्लाह जो ज़िक्र कयो, मदीने वारे साईं सां मोहबत पारी। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु बि उन्हनि जा आस्ताना रोशननि, अॼु बि उन्हनि जे लाइ दुरूदनि जा ख़तमान, अॼु बि उन्हनि जे लाइ कुलनि जा तोहफ़ा आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जेकॾहिं अॼु दुनिया में ख़ुदा खे यादि कंदे, अल्लाह जे रसूल सां निभाईंदे, हिते बि ख़ुदा तोखे इज़तूं अता फरमाईंदो, ऐं मरण खां पोइ तुंहिंजी क़ब्र खे भी खुदा इज्जत वारो बनाए छॾींदो। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदी, नाराए तहकीक, नाराए पीर। त हिकिड़ो वाइदो अल्लाह पाक असां खां वरितो त मां वाइदो रब आहियां या न? असां चयो हा, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असांजी हा आहे, ऐं इंशा अल्लाह तव्हां निमाज़ शुरू कंदो, खुदा जो ज़िक्र कंदो, अल्लाह जे घरनि जी हाज़िरी भरंदो। मुंहिंजा प्यारा, खुदा जो ककर वसी पवंदो, बेड़ा पार थी वेंदा। ऐं ॿियो वाइदो रब वरितो नबियनि खां,
अवां मुझे अहकामन खे माण्हुनि ताईं पहचाईंदो, दुनिया वारनि खे सम्झाईंदो, मुझे मखलूक ते तव्हां करम नवाज़ी कंदो, मुझे मखलूकात जी तव्हां रहबरी रहनुमाई फरमाईंदो। पोइ अल्लाह जे नबियनि करे इम्तिहाननि में मुंहिंजा प्यारा अल्लाह जा अहकाम असां जे हवाले कया। असां तव्हांखे अवां सुधारे जे लाइ चवंदा रहिया, असां तव्हांखे हिक रब जे आॾो झुकाईंदा रहिया, असां तव्हांखे इंसानियत जा गुर सेखारींदा रहिया। क्यों वाइदो अल्लाह पाक आलमन ऐं मशाइखन खां आलम अरवाह में वरतो, ऐं वलियो ऐं आलमो अवां मुझे मखलूकात जी सही माना में ख़िदमत कंदो, मुझे दीन खे वधाईंदो, मुझे दीन खे तव्हां पखेड़ींदो, मुझे दीन जी तव्हां ख़िदमत कंदो, मुझे महबूब करीम जे दीन खे घर घर पहचाईंदो, गली गली पहचाईंदो। पोइ अल्हम्दुलिल्लाह नबियनि बि मुंहिंजा प्यारा उहो वाइदो निभायो, ऐं अल्लाह वारनि ऐं अल्लाह जे दीन जे आलमनि बि पंहिंजा वाइदा निभाया, अॼु बि निभाए रहिया आहिनि। मुंहिंजा प्यारा मुंहिंजो थर में जलसो हुजे, तरदोस जे इलाइक़े में जलसो हो, ओ मुंहिंजा प्यारा इंडिया जे बॉर्डर खां 3 किलोमीटर ओर ते जलसो हुजे, उते फ़क़ीर हा, मुस्लमान हा, वॾा जज़्बे वारा, शौक़ मोहबत वारा हा। मूं पुछो अवां वटि कीअं दीन आयो? हिन जबलनि में सॼी राति असांजी गाॾी हली आहे, वारी जे तड़नि में गाॾी हली आहे, हिते केरु आयो अवां खे दीन सेखारण? चयाऊं हज़रत गौस बहावल हक़ मुल्तान वारो आयो हो। अॼु गाॾियूं आहिनि, माण्हू नथो पहुची सघे, पर हज़रत गौस बहावल हक़ वारा अल्लाह सां वाइदो करे आया हा त असां तुंहिंजे महबूब जी शरीयत दीन मां तव्हांजे बाननि ताईं पहुचाईंदासीं। अल्लाह वारा ए पंध झागे मुंहिंजा प्यारा दोस्तो गली गली में विया। ओ मुंहिंजा प्यारा असां मौलवियुनि जे वाइदनि मां 2.5 कलाक 3 कलाकनि वञा मस को निमाज़ी थो बणिजे, मगर कमाल उन्हनि अल्लाह वारनि कयो जो धक सां 90 लख इंसाननि खे कलमो पढ़ाए मुस्लमान पिया बनाइनि। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हिंदुस्तान में आयो, पाण फरमायो ऐं इंसानो अचो मां तव्हांखे जादू ॾेखारियां। जॾहिं सभु गॾु थिया त 90 लख थी विया। साईं हिकिड़े धक में फरमायो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त 90 लख माण्हू मुस्लमान थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह वारा पंहिंजा वाइदा निभाए विया। ख़ुदा जे दीन जा आलिम हज़रत साईं मखदूम अल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह, जिन जी उम्र सॼी रसूलुल्लाह जे दीन जे ख़िदमत में गुज़री वई। पोइ असांजो ठटो त सुभान अल्लाह बाबुल इस्लाम हिकिड़ो दौर हो। अॼु असां ठटे जा मुस्लमान निमाज़ खां परे थी विया आहियूं, पर हिकिड़ो उहो दौर हो जो ठटे जे मेन दरवाज़े ते गोल दायरे में गेट जे मथां लिखियल हूंदो बाबुल इस्लाम ठटा, ऐं वॾो झंडो लहराईंदो पियो हो, उन ते लिखियल हूंदो हो इस्लाम जिंदाबाद। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो उन दौर में ठटे में 1450 मस्जिदूं आबाद हो। खणी ॾिसो तारीख़ ठटे जी, 1450 मस्जिदूं ऐं 750 मदरसा हलंदा हुआ। उन वक़्त में ठटो दारुल हुकूमत हो, जंगशाही ज़िलो हो, जंगशाही ज़िलो हो, ठटो दारुल हुकूमत हो। वॾा वॾा आलिम हितां अची इल्म जी उञ उझाईंदा, हिते ईंदा हा। मगर अॼु अफ़सोस असां ठटे वारा एतिरो पोइते थी विया आहियूं जो मस्जिदूं असांजूं वीरान थींदियूं वञनि, मस्जिदूं वरी ॿिया कब्ज़ो करे ॿिया आबाद कंदा पिया वञनि। असां मुंहिंजा प्यारा एतिरो पोइते पइजी विया आहियूं। ख़ुदा जा बाना सुजाग थी पंहिंजे वतन जी सरज़मीन खे वरी ज़िंदाबाद कर, वरी पंहिंजे अल्लाह वारनि जो दर्स वारो तरीक़ो ज़िंदा कर। मुंहिंजा दी दोस्तो इंशाअल्लाह दीन ॾे थोरो रुझान कंदे ख़ुदा जो ककर वसी पवंदो। अल्लाह ताला तुंहिंजो मान मथां करे छॾींदो। ख़ुदा पाक तुंहिंजो ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार फरमाए छॾींदो। और मुंहिंजा प्यारा दोस्तो चौथो वाइदो अल्लाह ताला नबियनि रसूलनि खां वरितो। नबी रसूल घुराए, टोटल मुंहिंजा प्यारा मुरसल घुराए। अल्लाह साईं फरमायो नबी और रसूलो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम। जॾहिं मां तव्हांखे किताब ॾेई हिकमतूं ॾेई दुनिया में मोकिलियां त ऐ नबी ऐं रसूलो तव्हां दुनिया में वञी मुंहिंजी बि तौहीद बयान कजो, मुंहिंजी तौहीद सां गॾु मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र बि हलाइजो। छाजे लाइ? हमेशा हमेशा मुंहिंजो जिते ज़िक्र उते मुंहिंजे महबूब जो ज़िक्र, जिते मुंहिंजो नालो उते मुंहिंजे महबूब जो नालो। अदा ईअं हुयो या न? मस्जिद में के लिखंदा हुआ या अल्लाह या मोहम्मद, के लिखंदा हुआ अल्लाह मोहम्मद।
मगर जिते अल्लाह जो नालो उते रसूल जो नालो। हाणे थोरो ज़मानो थियो आहे, कुछ माण्हू अल्लाह ऐं मोहम्मद खे ख़त्म करे वरी या हयो या कयो। हाणे तव्हां जगह जगह ते ॾिसंदो, थोरो मां गौर न कयो आहे, इहो बि हिकिड़ी चाल हले पई। गाॾियुनि ते ॾिसो या हयो या कयो, मस्जिदनि में ॾिसो या हयो या कयो, ऑफिसनि में ॾिसो या हयो या कयो। अॻे हर जा हर हंधि अल्लाह जो नालो हेॾा महबूब जो नालो। ऐं हाणे मक़सद इहा रीत हलिजे पई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखजे ई न किथे। असल जेका साज़िश आहे इहा आहे, पर ख़ुदा जो कसम आहे ये साज़िश करण वारा खुद मिटजी वेंदा। मुझे मुस्तफ़ा जो शान जिंदाबाद। मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। हिकिड़ो यहूदी आहे तौरात पढ़े थो, तौरात जे अंदर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अची वियो आहे। हे डाहण जी कोशिश थो कहे त मां हिनखे डाहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकिड़ो दफ़ो डाहे वियो आहे, ॿिए ॾींहुं तौरात खोले त साॻी जाइ ते ॿ दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। वरी डाहे ॿिए ॾींहुं आयो त 3 दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। चौथे ॾींहुं आयो, मुंहिंजा प्यारा 4 दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। आवाज़ आयो, केतिरो डाही दे रफ़अना लक ज़िक्रक, जंहिंजे ज़िक्र खे मां रब बुलंद करे रहियो आहियां। सॼी दुनिया मिटाए लेकिन मिटी न सघंदा, मिटाए न सघंदा, ख़ुदि मिटजी वेंदा, ख़ुदि तबाह थी वेंदा। मुंहिंजे मुस्तफ़ा जो नालो ज़िंदाबाद रहंदो। अल्लाह वाइदो कयो आहे त मुस्तफ़ा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मां हाणे सभिनीनि जो रब आहियां। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, तू उन्हनि सारे जाननि जो रहमत आहीं। ऐं मुंहिंजा महबूब, हाणे जेसि ताईं मुंहिंजी खुदाई रहंदी, मुस्तफ़ा तुंहिंजी मुस्तफ़ाई रहंदी। ऐं नबियो, मुंहिंजे ज़िक्र खां कॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र जुदा न थियो आहे। अवां वञो त मुंहिंजो ज़िक्र बि कयो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र बि कयो। ऐं मां हुनखे वसियतूं तलक़ीनूं कंदा रहिजो त ऐं इंसानो, असां त नबी आहियूं, असां त रसूल आहियूं, पर असां खां बाद में रसूल आज़म ईंदो। अवां खे जे उन महबूब जो दौर मिली वञे त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। जॾहिं उहो महबूब चे असांखे छॾे ॾिजो, असां वारा कलमा छॾे वञो, असां वारा दीन छॾे वञो, मुस्तफ़ा जे दीन में दाख़िल थिजो, रसूलुल्लाह जे क़दमनि में किरी पइजो। महबूब तां पंहिंजा सिर बचा घोर कजो, रसूलुल्लाह जे मोहबत में क़ुर्बान थिजो। जे अव्हां खे अल्लाह जो हबीब चवे वतन छॾे ॾियो, वतन छॾे ॾिजो। महबूब खे अव्हां जे घर बार जी, अव्हां जे दौलत जी ज़रूरत पए त क़ुर्बान करे छॾिजो। रसूलुल्लाह जे मोहबत में जेकॾहिं अव्हां जान क़ुर्बान कई, अल्लाह जी दरबार में तव्हांजे शान में 4 चंड लॻी पवंदा, बेड़ो पार थी पवंदो। मदीने जे साईं जे दरबार में हिकिड़ो साहबी आयो, हबश जो हो, आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अची वेठो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमानो जो पाणी छाए पियारियो। महबूब जी दरबार जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो, जॾहिं को ॿाहिरियां माण्हू ईंदो हो हुनखे चांहि पाणी जेको हुन दौर जो दस्तूर हो उहो खाराईंदा पीआरींदा हुआ। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात फरमाईंदा हुआ, ख़बरूं पुछंदा हुआ। हाणे उनखे खारो प्यारे पवन फरमायो, कहिड़े कम सां आयो आहे? अर्ज़ कई, मुंहिंजा महबूब, मां तुंहिंजी सखावत जी धाक ॿुधी आयो आहियां कि ज़माने में सखी ऐसा नहीं देखा, ज़बां पर जिस के साइल ने नहीं आते नहीं देखा। आवाज़ी सखा ॿुधी आयो आहियां, महबूबा मूंखे शादी न आहे, मूंखे शादी करायो। अल्लाह जे महबूब फरमायो, आहे को हिनखे रिश्ते ॾियण वारो? सहाबी उथी बीठो आहे, महबूब मुंहिंजी नौजवान न्याणी अव्हां जे हुक्म ते हाज़िर आहे, क़ुर्बान आहे। मौल फरमायो, हिन सां निकाह करायो, पर निकाह खां अॻु में हिन जे लाइ खजूर अचे, हिन जे लाइ खारकूं अचनि। निकाह में खारकूं विराए ॾियूं, पाण करीमनि पैसा कढिया, उन हबश जे रहण वारे खे पैसा ॾिनो, वञ, 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ। 'वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं
मदीने पाक में आयो आ ओ मदीनो जो मदीने पाक में घड़ियूं गुजारण खुश नसीबी आ खणी नेणन खे नीलन रे निहारण खुश नसीबी आ मदीने पाक में घड़ियूं हे बाजार में आयो आ पोयां ऐलान छो आहे को मुजाहिद आहे को सिर जी कुर्बानी ॾियण वारो अॼु मदीने ते हमिलो थी वियो आहे मुंहिंजा प्यारा महबूब जो ऐलान कयो ओ जेको हबशी आयो शादी करण जे लाइ खजूर विसरी वई मुंहिंजा प्यारा शादी विसरी वई तलवार म्यान मां कढी रसूलुल्लाह जे हुक्म ते हुन जंग में काहे पियो आहे पतंगनि पोह कयो मिड़िया मथे मच पसील हसन लितिया सरिया मथे सच पो किचन संदा गच वीचार न वञाया असल आशिकन जो सिर न साधन कम सव सिरन खां अगरो संदो दोस्तां दम हे हदो ऐं चम घोरियो जान मोहम्मद तां अदा जंग में आयो आहे जंग कॾहिं शहीद थी वियो आहे पर हुनजे चेहरे खे बुट लॻल आहे खाद लॻल आहे हो शहीद थियो आहे मदीने जे साईं फरमायो जेके असांजा लाश आहिनि उन्हनि खे गॾु कयो लाशा फ़क़ीर गॾु कंदा रहिया पर मुंहिंजा प्यारा दोस्तो ओ जेको खाद वारो लाश हो से छॾे आया मुंहिंजे मऊअ फरमायो असांजा लाश अची विया हाउसे अची विया पर हिकिड़ो लाश मैदान में पियो आहे हुनखे काफ़र बि कोन था खणनि असां बि कोन खयो आहे अलाए केरु आहे खाद लॻी पई आहे सुञाण में कोन थो अचे अल्लाह जा महबूब पाण हली पिया जॾहिं मथां अची बीठा त यकदम पाण करी न रोई पिया रोअण खां बाद में वरी मुर्की पिया असां सगोरन फरमायो साईं अवां लाश खे ॾिसी मुर्की बि पिया हो रुना बि आयो ॻाल्हि छा आहे मदीने जे मीर फरमायो न तो सुञाणो हे उहो आहे जेको संग करण आयो हो शादी जे लाइ आयो हो अॼु असां हुनजो निकाह कयो खजूर वठण जे लाइ वियो पर असांजो ऐलान ॿुधी असांजे मोहबत में पंहिंजो सिर कुर्बान करे वियो आहे हिनखे शादी नसीब कान थी हिनखे पाण जो मेलाप नसीब कोन थियो परदेसी माण्हू अलाए किथां हलियो असां में उम्मीद करे आयो त मां शादी कंदुसि मगर कुर्बान थी वियो आहे हिनजे करे दुख थियो त मुंहिंजे अखियुनि में पाणी आयो पर वरी मां जो मुर्कियुसि हुनजो सबबु इहो आहे त अल्लाह जे जन्नत मज़ा हूरूं हेठि लही आयो हूरूं हिनजे चौधारी अची वेठियूं पाण में विढ़नि पयूं हो हिकिड़ी चए पई मुंहिंजो मुड़ुसा ॿी चए मुंहिंजो मुड़ुसा टी चए मुंहिंजो मुड़ुसा त मां शुक्र कयो त मुंहिंजा मालिक जेके मूंसां मोहबत कनि था से निधन करणा आहिनि तो वटि हुननि जो क़दुरु आहे अल्लाह साईं शाह महबूब जी मोहबत नसीब फरमाए हे मोहबत आहे हिन दौर जी हीअ बि मोहबत आहे जो हिन इलाके में हे बच्चों ॿारे जहिड़ो तुंहिंजो हाल आहे ख़ुदा जो कसम आहे अॼु आलमनि खे आशिक़नि खे घुराए रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधाए रहियो आहे इहा बि मोहबत जो इज़हार आहे हिन जो बि रंग तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हे अखियूं बंदि थींदियूं तॾहिं ॾिसंदे त हिन महफ़िल जो मकान छा आहे अल्लाह जा महबूब पाण पंहिंजो मीलाद कराईंदा पाण हज़रत अबू हुरैरा हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायतूं अचनि थियूं त हिकिड़ो दफ़ो असाब सगोरा मस्जिद शरीफ में वेठा हुआ महबूब जे इंतज़ार में अल्लाह जा फरमायो तव्हां हली वियो मां अचां थो महबूब अचनि था त हे अॻु में अची वेठो इलाही ॼणा गॾु थिया पर हाणे जीअं माण्हू पाण में जेसि ताईं सरबरा या उस्ताद मदरसे जो न ईंदो त शागिर्द पाण में लॻा पिया हूंदा आहिनि बहसो मुबाहिसो में हुन ॻाल्हि हो ॻाल्हि हो ॻाल्हि त जेसि ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया तेसि ताईं हे पाण में जेके सो ये ॻाल्हियूं करे रहिया हिकिड़े चयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो वॾो मक़ाम हो सफ़ीउल्लाह थी गुज़रियो आहे ॿिए चयो त हज़रत मूसा कलीमुल्लाह हो तूर सीना जबल ते वञी अल्लाह सां कचहरियूं कंदो हो इहे ॻाल्हियूं पिया कनि त मदीने जो साईं मथां अची वियो फरमायूं असाबो कहिड़ी पे कचहरी कयव अर्ज़ कयूं साईं असां अॻियनि गुज़रियल नबियनि जूं तारीफ़ूं पे कयूं त फिलानो कलीम थी गुज़रियो आहे फिलानो खलील थी गुज़रियो आहे वॾे वॾे मक़ामनि वारा नबी गुज़रिया मुंहिंजा महबूब थी बीठा फरमायूं साहबो को त नबीउल्लाह को मुंहिंजा साहबो खलीलुल्लाह को नजीउल्लाह को सफ़ीउल्लाह को कलीमुल्लाह को रूहुल्लाह को ज़बीहुल्लाह अला व अना हबीबुल्लाह तव्हां कन खोले ॿुधो वाकई कलीम बि गुज़रियो आहे रूहुल्लाह बि गुज़रियो आहे
शफीउल्लाह भी गुजरियो मगर मां अल्लाह जो हबीब आया, मां अल्लाह जो महबूब आया। जेके भी दुनिया में आया मां उन्होंने सभिनी जो अव्वल भी आया आखिर भी आया, मां उन्होंने सभिनी में मुअज़्ज़ज़ आया। मूंखे इन ॻाल्हि ते फख्र न आहे मगर मुंहिंजा साहबो ॿुधो ॿुधो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, लिवाउल हक़ झंडो मुंहिंजे हथ में हूंदो। 1,24,000 रसूल नबी मुंहिंजे झंडे जे साये में बीठा हूंदा, मुझे सिफारिश जे इंतजार में हूंदा, मुझी शिफात जे इंतजार में हूंदा। भला फख्र मूंखे इन ॻाल्हि ते बि फख्र न आहे मगर अवां खे तो ॿुधायां, अवां तारीफ़ूं ॿियनि जूं भले कयो पर मुंहिंजो ढोलण रब कंहिंखे बि कोन ॾिनो आहे। मां अवां खे नसीब थियो आहियां, मुंहिंजो कदर कयो, मूंखे सुञाणो, मुंहिंजो शान बयान कयो, मुंहिंजा मक़ाम बयान कयो, मुंहिंजा तव्हां ते गुणन, मुंहिंजा अवां ते एहसान। ऐं मुंहिंजा ग़ुलाम यादि रखो, जेके भी नबी आया उन्हनि जो इमाम मां आहियां, उन्हनि जो ख़ातम नबी मां आहियां। ऐं असहाबो क़यामत जे ॾिहाड़े हौज़े कौसर जो मालिक मां हूंदुसि, मां क़यामत जे ॾिहाड़े जेसि ताईं सिफारिश न कंदुसि को जन्नत ॾे रवानो न थींदो। ये नबी अवां सभु उन्हनि जूं उम्मतूं सारी मखलूकात मुंहिंजे दर ते ईंदा, मूंखे थी सताईंदा, या रसूल अल्लाह अॼु उथो, अॼु सजदो कयो, हथ खणो त माफ़ी मिले। हे अॼु ॾींहं जी गर्मी ख़त्म थिए, मुंहिंजे दर ते बाहूं ॿधी अची बीहंदा ऐं चवंदा मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया। अॼु ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कहीं दी शाहिया, मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया। ओ दावर जा दीदार आया नजर अनवार हामा, जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो, जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो। क़ुरान ॾिनी गवाही मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया। ऐं मुंहिंजा साहबो मूंखे अल्लाह पाक महराज वारी रात घुराए, जॾहिं अर्श अज़ीम जे मथां बीहारियो हो त हर शइ हेठि हुई, लोह कलम कुर्सी छा सिदरतुल मुंतहा छा, हर शइ हेठि हुई। दुनिया जूं नेमतूं आसमानी नेमतूं मखलूकातूं ये सभु हेठि हुयूं, इन्हनि जे मथां कंहिंजा कदम हुआ त उहो मां मुहम्मद रसूलुल्लाह हुयुसि। अल्लाह ताला मुंहिंजो शान वधायो आहे, हिते बि आख़िरत में नबियुनि जूं इमामतूं मूं करायूं। क़यामत जे ॾिहाड़े अव्हां हे सभु मूं वटि गॾिजी ईंदो। ख़ुदा पाक मूंखे ॿिन्ही जहाननि में नवाज़ो आहे। जेकॾहिं तव्हां मेराज वारी रात मूंसां गॾु हुजो हा त तव्हांखे ख़बर पए हा, जॾहिं मां मस्जिद अक़सा खां मथे वयसि, पहिरें आसमान ते आसमान जा टोटल मलाइक अल्लाह जूं तस्बीहूं छॾे मां महबूब करीम जे आॾो हथ ॿधी सभिनी जे ज़ुबाननि ते हिक तस्बीह सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। ऐं मुंहिंजा साहबो मूंखे अल्लाह जो सो सतन आसमाननि में ख़ुदा जो ज़िक्र बंद हो, सभु बाहूं ॿधी मां महबूब जे इस्तक़बाल में मसरूफ़ हा। रब पियो फरमाए मुंहिंजो महिमान अची रहियो आहे, मुंहिंजो हबीब अची रहियो आहे। अॼु मारियूं तस्बीहूं छॾे मुंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलींदा रहो, मुंहिंजे हबीब जा नारा हणो, मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कयो। ऐं नबियो ऐं मुंहिंजा सहाबो, छा अवां क़ुरान कोन पढ़ियो आहे? व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना।
या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अल्लाह दी जात पंहिंजे हबीब जो मिलाद बयान कयो, पंहिंजे हबीब करीम जे शान में जलसो रखियो जंहिंमें नबी रसूल आया हा। मुंहिंजा प्यारा महबूब पाण पंहिंजो मिलाद मल्हाईंदो हो। अल्लाह जा महबूब करीम मिलाद जी माना रसूलुल्लाह जो शान ॿुधाइण, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम ऐं मर्तबो बयान करण। जलसा ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो मीलादुन नबी, ॿियो सीरतुन नबी। अल्हम्दुलिल्लाह मीलादुन नबी असां अहले सुन्नत वारा मल्हाईंदा आहियूं। छाजे त सीरत बि महबूब जी मल्हाईंदा आहियूं, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पर सभिनी हदीसनि जे किताब में मुंहिंजा प्यारा मीलाद जो ज़िक्र आहे, सीरत नबी जो ज़िक्र न आहे। बाब मीलाद नबी जा त खोड़ आहिनि, पर बाब सीरत नबी जो को बि कोन्हे को। सीरत छा आहे? नबी साईं जी निमाज़ कीअं पढ़ियूं, रोज़ा कीअं रखियो, हज कीअं कयूं, हलंदा कीअं हा, घुमंदा कीअं हा, विहंदा कीअं हा, इहा सीरत आहे। ऐं जेका मिलाद आहे उहा रसूलुल्लाह जी सूरत आहे। त महुव जूं अखियूं कीअं हुयूं, रसूलुल्लाह जा ज़ुल्फ़ कीअं हा, मदीने वारे साईं जा हथ मुबारक कीअं हा, महबूब जो ॻाल्हाइण कीअं हो, रसूलुल्लाह जो मुड़कण कीअं हो, पाण आया कीअं हा, बचपन मुस्तफ़ा जो कीअं गुज़रियो, जवानी कीअं हुई। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जवानी खां पोइ वारी उमिरि कीअं हुई। अलग़र्ज़ मिलाद जो मक़सद रसूलुल्लाह जो ज़िक्र करणु, महबूब जा औसाफ़ बयान करणु, रसूलुल्लाह जो शान बयान करणु। उन शान सां गॾोगॾु रसूलुल्लाह जी सीरत बि बयान थी वेंदी आहे। महबूब जी जेके अमलियात आहिनि उन्हनि जो बि ज़िक्र थी वेंदो आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, असां अहले सुन्नत वारनि जे हिसे में रसूलुल्लाह जो मिलाद मल्हाइण आयो आहे। असां त मिलाद मल्हाईंदा आहियूं। ख़ुदा जो करो मदीने जो साईं जॾहिं बाबुल हिजरत में मके खां जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया हा, हज़रत बरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने ॾे रवां दवा हा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहारीदार आहे, उठजो पाण महबूब करीम उठ ते सवार। मदीने खे मदीने वारनि ईअं सिंगारियो हो जीअं कुंवार खे सिंगारबो आहे। उन वक़्त में हे बतियूं वग़ैरह कोन हुयूं, पोइ खजनि जा तार हिकु में ॿधियूं, उन्हनि जूं ख़ूबसूरत महराबूं ठाहियूं, दरवाज़ा खजनि जे फलनि सां ठाहियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ऐं हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी मदीने पाक में पहुती त मदीने जी हर शइ में चिमकाट हो। सॼो मदीनो वासदी वियो ख़ुशबू मञा, छतनि ते औरतूं, ॿार नंढड़ा, मुंहिंजा प्यारा, पर गली गली में नंढड़ियूं न्याणियूं। दोस्तो, हेड़ा ज़िक्र वारा जलसा थींदा आहिनि। अॼु अल्लाह ॾिसी रहियो आहे, ख़ुदा जा मलाइक गवाह थी रहिया आहिनि, मदीने जे भीड़ जी निगाह खे ॾिसी रही आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इंशा अल्लाह बेड़ो पार थींदो, इंशा अल्लाह महबूब जी निगाह थींदी, दीनो दुनिया में असांजा बेड़ा पार थी वेंदा। हाणे हेॾा फ़क़ीर इमाम बख़्श फरमाइश लिखी आहे, मूंखे वरी रातों राति हाणे निकिरणो आहे सखर, उते सुभाणे ॾींहं जो प्रोग्राम आहे, ओॾे निकिरणो आहे। फ़क़ीर बि इमामनि पाकनि जी वापसी जो लिखियो आहे। इहो किसो तमामु वॾो आहे। जीअं लथुसि तीअं दोस्तनि जी फरमाइश त महबूब करीम जो आलिम सगोरे मिलाद मल्हायो हो, उहो असांखे ज़िक्र ॿुधाइजो। मुंहिंजा प्यारा, सो मुख़्तसर हीअं जल्दी जल्दी में गुज़री मिड़ई ईमान खे ताज़ो कयो त उहे बि मर्द हा जिन महबूब जे बचपन में रसूलुल्लाह जा मिलाद पे मल्हाया। अञा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि घणी हुई? 8 साल। ॻाल्हायो, 8 साल। अबू तालिब जे घर में हुआ, अबू तालिब चाचे जे घर में हुआ। छो त महबूब अञा अमर जे पेट में हो त वालिद साहिब जो सायो खजी वियो। जॾहिं पाण दुनिया में आया त अमर बि दुनिया में हली वई। अल्लाह साईं बर्दाश्त न कयो त मुस्तफ़ा तुंहिंजी अम्मा हुजे, तुंहिंजो बाबो हुजे, अमर जा हथ चुमणा पवंदा आहिनि, अमर जी बि ख़िदमत करणी पवंदी आहे, बाबे जे पेरें पवणो पवंदो आहे। मुस्तफ़ा, मां नथो चाहियां त तूं कंहिंखे पेरें पओ, तूं कंहिंजे ख़िदमत में अची। मुस्तफ़ा तुंहिंजो सॼो जग जहान ख़ादिम रहे, तूं सभिनी जो सुल्तान तो ठहीं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जा मऊ 8 सालनि जा हा, हज़रत अबू तालिब जे घर में परवरिश पाए रहिया हा। त हज़रत अबू तालिब जे दिल में ख़्याल आयो त वापारी हो, पाण ताजिर हो, त हिते त मां वापार कयां थो, मके जूं शयूं हिते खपायां थो, पर दुनिया जी हिकिड़ी फितरत आहे, कुल्लु शयुन जदीदुन लज़ीज़ुन, हर शइ जेका नई हूंदी आहे उन में लिज़त हूंदी आहे। हाणे असां वटि जेको कपिड़ो ईंदो आहे न, उन ते जापान जो ठपो लॻो पिया। असीं खपे जापानी कपिड़ो ॾेखार, पर इहा ख़बर न त फैसलाबाद जी फैक्ट्री में ठही 12 मुल्कनि में ठपो लॻी आयो आहे।
ठपो लॻी आयो ठपो जो लॻी आयो त हुनजो मान मथां थी वियो हाणे उहा शइ भली हाणे असांजे पाकिस्तान जी फैक्ट्रियूं सुभाणे अल्लाह भला भला कपिड़ा ठाहिया भलियूं भलियूं शयूं ठाहियूं पर न ॿाहिरि जो लेबल लॻल हुजे चीज़ भले असांजी हुजे पर लेबल ॿाहिरि जो हुजे त बसि सुभाणे अल्लाह दुनिया जी हिकिड़ी फितरत आहे ऐं हाजी वसीम असांजो आशिक़ रसूल अॼु उन मेमण ॻोठ जा टेलीफोन पिया त मूं हाई साहिबु पुछियो मुंहिंजो तुंहिंजो कॾहिं हिन सां राब्तो थियो आहे चयोसीं उतां जा वापारी हितां मूं वटां अची वापार कंदा हाणे कराची में शयूं खुटी आहिनि त ठटे में अचंदा हाजी साहिब वसीम वटि पर छाजे लाइ त नई चीज़ मिले उनजो उते वरी क़दुरु थी थो पए अब हे ठटे मां आई आहे शइ बसि पोइ सुभाणे अल्लाह या वरी ठटे में कराची मां ठहे कराची मां मूं असां आंदी आहे या हैदराबाद मां आंदी आहे पर जेकॾहिं ठटे में ठहे त पोइ घर जो पीर चिल जो माण्हू घर की मुर्गी दाल बराबर इहो तव्हां तजुर्बो करे जो घर में भले केॾी बि सुठी बोड़ रधिजे केॾो भत सुठो रधिजे पर थोरो घणो हेॾां होॾां पर पराए घरां न का प्लेट भत जी अचे पोइ वरी तव्हां तमाशो ॾिसो ॿारनि जो कुदरती फितरत आहे इंसान तो हज़रत अबू तालिब सोचो त असां बि फितरत खे मद्देनज़र रखी शाम मुल्क वञूं उतां जूं शयूं हेॾां खणी अचूं हितां वारियूं शयूं ओॾां कढूं त पोइ वापारु तमामु घणो थी पवंदो राति जो दोस्तनि सां सलाह कयूं दोस्तनि बि हामी भरी असां हाज़िर आहियूं साईं खे फिक्र हो सिर्फ़ु रसूलुल्लाह जो छो त महबूब करीम सुभान अल्लाह चंड सिज छाहे उन्हनि जे अॻियां दिलि में ख़ौफ़ होसि त मतां महबूब ॿाहिरि निकिरे को अगवा करे हलियो वञे कंहिंजी नज़र लॻी वञे सो महबूब खे घुराए पाण फरमायूं या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां त सुभाणे वञा पियो मुल्क शाम अवां ॿाहिरि केॾां न निकिरजो घर में रहिजो अवां जे लाइ रांदीका अवां जे लाइ सामान मिठायूं कपिड़ा मां खोड़ वठी ईंदुसि तव्हां घर में रांदि करिजो हेॾे होॾे ॿाहिरि न वञिजो त मदीने जे साईं फरमाया चाचा मां त तोसां गॾु थो हलणु चाहियां मां तोसां गॾु हलणु चाहियां थो हिते न रहंदुसि चाचे चयो पुट तोखे बुख लॻंदी उञ लॻंदी किथे पाणी आहे किथे न आहे तंग कंदे अर्ज़ु कई चाचा मां शाम मुल्क ताईं तव्हां खां पाणी न घुरंदुसि शाम मुल्क ताईं तव्हां खां मानी न घुरंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो पए हज़रत अबू तालिब सोचियो जेकॾहिं इनकार कंदुसि त महूब जी दिलि टुटी पवंदी चवंदो त अॼु बाबू अब्दुल्ला हुजे हा त वठी वञे हा चाचो हो छॾे वियो इन जे करे पाण दिलि कोन तोड़ियऊं महूबनि खे फरमायूं त तव्हां बि हलो अल्लाह जा महबूब उठ ते सवार थिया हाणे अचनि पिया शाम मुल्क जे जॾहिं वेझो आया बाडर ते आया त बाडर ते हिकिड़ो ॻोठ हो हुनजो नालो हो बुसरा छा नालो हो उन ॻोठ जो जेको पादरी हो वॾो आलिम हो हुनजो नालो हो बोहीरा बोहीरा आलिम हो राति जो सुतो पियो आहे ख्वाब में हुनखे इशारो थियो त भाग खोलो अथई मस्जिद सॼे मदरसे जे दरवाज़े खां अल्लाह जो आख़िरी नबी गुज़रंदो ॿिया उर्स पोइ मल्हाईंदा तूं अॼु मल्हाए छॾ अॼु महबूब जी दावत कर अॼु क़िस्मत सां महबूब एॾे आयो आहे अॼु महबूब जी मदरसे में दावत कर मदरसे में कदम घुमा तुंहिंजो भाग खुलो आहे मौली साहिब को कदर वारो हो राति जो रसूलुल्लाह जे काफ़िले जी ज़ियारत कराई वई सुबुह जो सवेर उथी करे मौली साहिब मके ॾे मुहार करे रस्ते ते वेठो आहे तालिब आया मुरीद आया खादम आया असांजा उस्ताद असांजा आलिम अॼु तोखे छा थी वियो आहे मदरसो नाहे पढ़ायूं था महिमान इंतज़ार में नाश्तो रखियो आहे मौली साहिब तो चए नाश्तो कयो महिमाननि सां अवां मुंहुं ॾियो मां त हिकु महिमान जे इंतज़ार में आहियां अल्लाह जे हबीब जे इंतज़ार में आहियां ओ जंहिंजे लाइ हज़रत ईसा मूसा कलीमुल्लाह जहिड़ा जवान वसियतूं कंदा हुआ अॼु भाग सां क़िस्मत सां ओ महबूब अची रहियो आहे आवाज बकर छेला कुहो अॼु अवां ठगा ढोर कुही वियो उठ कुहो अॼु पुला पकायो अॼु ॿोरूं रधो अॼु महिमान अचनि था ख़ासि अॼु जीअं थिए त वॾे इज़त मान सां उन्हनि खे मोट ॾिजे मदरसे खे सफ़ा कयो अॼु मुस्क अंबर हारियो अॼु ख़ुशबू हारियो अॼु वण सजायो अल्लाह जो हबीब अची रहियो आहे ओ महबूब जंहिंखे ख़ुदि महबूब बि महिमान जे हिसे सां घुराईंदो शागिर्द हैरान केरा हो जो असांजो हेॾो मुफ्ती जेके माण्हू पहिरें पवल हथ चुमन जंहिंजे इस्तक़बाल जे लाइ दुनिया दीवानी बीठी हूंदी आहे अॼु उहो मिटीअ ते गोॾा भञो वेठो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जीअं जो काफ़िलो वेझो आयो आहे नज़र पई आहे काफ़िले ते चए तो मूं सारींदे सुपरी अची दे हेकार त पेरनि धरिया पंबिड़ियूं हंध विछाया वार
जन सब जमार मत गोली थी गुजारिया मुँह घर अची थिए जे मेजरो मेहमान ताने तनोरन में भेरे हणा भान पोपे कन सूदो पान सिर घर घोरिया सैयद मुझा प्यारा काफिलो वेझो आयो आ अबू तालिब जो उठक में आ महबूब पुठियां वेठो आ मौली साहब उथी बाहूं ॿधी अबू तालिब जे उठ खे हथ ॾे थो रोके थो काफिलो रुकजी वियो आ ओ मुझा प्यारा ओ एॾो सारो आलम दीन बाहूं ॿधी अबू तालिब खे थो चए अदा अबू तालिब ख़ुदा जे वास्ते अॼु उठ विहारियो घड़ी खन मुंहिंजे मदरसे में करार वठो अॼु मुंहिंजे मदरसे जा महिमान थियो अव्हां जे लाइ उठ बकरा मूं कुठार अॼु मूं देगियूं लाथियूं आहिनि अॼु इलाही दुनिया अव्हां जे इस्तक़बाल जे लाइ मूं घुराई आहे हज़रत अबू तालिब तो फरमाए मौली साहब अॻे असांजो लंगा हे रस्तो आहे कॾहिं चांहि जी सलाह कान रही अॼु ॿाहूं ॿधियूं अथई छा ॻाल्हि आहे चवे थो त ओ अबू तालिब हे राज़ जूं ॻाल्हियूं उठनि जे साम्हूं कोन कबियूं आहिनि रस्ते में कोन कबियूं आहिनि जरा उठ विहारे मदरसे में अचो ये राज़ जा दास्तान पोइ था खोलियूं ये राज तोखे पोथो ॿुधायां अॼु छाजे लाइ हे मदरसो सजायो आहे अॼु हे छाजे लाइ मदरसे खे मुस्क अंबर सां वासियो वियो आहे इहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं अॻ में अचो उठ विहारियो अबू तालिब ॾिठो त चांहि आहे पर चाह वारी आहे पींदा हलो हिकिड़े पासे उठ विहारियो उठ वेठा मौली साहब दरवाज़े ते बीठो आहे त उहा हस्ती जांचा त केरु आहे जंहिंजे लाइ राति इशारो थियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब करीम जी झलक ॾेखारी वई अल्लाह जे महबूब करीम जो काफ़िलो वेठो आहे अबू तालिब वारनि उठ विहारिया सामान लाहे रखियो महबूब करीम फरमायो चाचा अबू तालिब मूं तोसां वाइदो कयो त मूंखे बुख कान्हे मां तोखां न पाणी मानी घुरंदुसि चाचा अञा मूं कान घुरी आहे हाणे मूंखे बुख कान लॻी अवां वञी मौली साहब जी मानी खाई अचो मां अवां जा उठ संभालियां थो मऊ करे हिकिड़ो त इहो ॿुधायो त चाचे खे ख़बर पए त मूंखे भाइचे मोहम्मद तंग न कयो आहे इहो अहसास थिए था जो आईंदा सफ़र में मूंखे घुमाइण वठी हले या वरी ही मतिलब त मौली साहब दावत कई आहे पर अखियुनि वारो आहे या न कदर वारो आहे या न सुञाणप रखे थो या न दरवाजे ते बीठो आहे मौली साहब हिकिड़ो थींदो अरबी अंदर पियो वञे अरब जा अंदर पिया वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो सभु लंघे अंदर थिया हुन खां बाद हज़रत मौली साहब बोहीरा अबू तालिब खां पुछो अबू तालिब ॾे ख़बर भला को पेशाब सां हेॾां होॾां ख़्याल सां ॿाहिरि त कोन वियो आहे अची विया आहियो या अञा को आहे अबू तालिब फरमायो मौली साहब असां सभु अची विया आहियूं असां सां गॾु 8 सालनि जो छोकिरो आहे हुनखे बुख कान्हे उञ कान्हे उहो असांजे सामान ते रखारो थियो वेठो आहे उठ संभालियो वेठो आहे ॿिया असीं सभु अची विया आहियूं त मौली साहब मुर्की थो चए अबू तालिब अञा भुलियो आहे हे अव्हां जे उठनि जो सामाननि जो रखारो कोन्हे ॿिन्ही जहाननि जो रखारो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल्लालमीन अरे कली को न तोड़ो ये बढ़कर गुलाब होगा हजारों की दिल तोड़ेगा जब इसमें शबाब होगा अज नंढड़ो ॿार पर वॾो थी ॾिसजो त कहिड़ा तो रंग कढे ॾिसो त कहिड़ो शान मां मान थो थिए अव्हां खे ॾिसण में ईंदो अञा वक़्त खे इंतज़ार आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मौली साहब तो चए अबू तालिब गॾिजी उन ॿार ॾे हलूं अबू तालिब मौली साहब खे वठी आयो आहे पर पाण तो फरमाए जॾहिं महबूब करीम ते नज़र पई आहे मौली साहब जी त झुकी पियो ऐं गोॾनि ते घिसकंदो रसूलुल्लाह अदब निहार पाण में कहिड़ा डूंगर कह घणी चौड़ मथे चढ़ंदी आस मुंहिंजो पेच पुनल से मां पेरें पंध कंदास पेरनि पंध फिटो कयो टंगन से टुरंदी आस टंगन टुरण फिटो कयो गोॾनि से घिसकंदी आस गोॾनि घिसकण फिटो कयो चेल से चुरंदी आस चेल चुरण फिटो कयो पुठन भर लेटंदी पुठन लेटन फिटो कयो अदा सीने से सुरंदी आस सीने सुरण फिटो घोरी जान मोहम्मद ता
मौलवी साहब आदो अची वेठो आ मुंहिंजा प्यारा अदब में ॻाल्हाए कोन थो मदीने जो साईं पंहिंजे ख़्याल में लीका पियो कढे जीअं ॿार रांदि करंदा आहिनि ईअं पाण ख़्याल हो महबूब वेठो आ पर ओचितो जॾहिं आलम ॾे निहारी मूं ॾिठो त हुनजा वार जिस्म जा उथी बीह रहिया मौलवी साहब रसूलुल्लाह जे अखियुनि में निहारे कोन सघियो ईअं पियो चवे दो कजल अखियुनि में मारण जी आ निशानी एॾो कजल अखियुनि में मारण जी आ निशानी जीअं बाज़ को पखियुनि में मारण जी आ निशानी एॾो कजल अखियुनि में मारण जी आ निशानी हज़रत सफिया बिन्त अब्दुल मुतल्लिब थी फरमाए जॾहिं महबूब आया अखिर में कजल पियो हो मां सोचियो त हे ॿार कहिड़ो आहे जंहिंजे अखिर में मां खां अॻु में के कजल पारां आवाज़ आयो सफिया असां पंहिंजे मऊअ खे तयारु करे मोकिलियो मुंहिंजा प्यारा दोस्तो मौलवी साहब महबूब ॾे निहारे अर्ज़ थो करे सोना हे मदरसो तव्हांजे लाइ सिंगारियो वियो आहे स्टेज तुंहिंजे लाइ ठाही वई आहे हे दावतनामो तुंहिंजे लाइ आहे हे सभु ॻाल्हियूं अॼु तुंहिंजे लाइ सोना खा या न खा तुंहिंजी मर्ज़ी आहे कदम कुर्ब जा घुमाइणा पवंदा तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जा महबूब चाहत ॾिसी हली आया पर हाणे महबूब हले त मौलवी साहब बाहूं ॿधी पुठियां हलंदो पियो अचे मुंहिंजा प्यारा अल्लाह जो हबीब अॻ में आ मौलवी साहब पुठियां आ सभु शागिर्द हैरान मुरीद अक़ीदतमंद हैरान मुंहिंजा प्यारा दोस्तो मौलवी साहब मदरसे में महबूब खे वठी आयो आहे स्टेज आहे उन ते कुर्सी आहे कुर्सी ते मदीने वारो साईं वेठो आहे मौलवी साहब हीअं वेठो आहे दस्तरखान लॻाड़ तरह तरह जा ताम लॻाड़ अबू तालिब तो चए ओ आलम सगोरा हलिया असां सां गॾु मानी खा महबूब नथो खाए तूं त अची खा मौलवी साहब तो चए अबू तालिब अवां जो ओभारो खाईंदासीं अवां जो वितारो खाईंदासीं या वरी नयूं मानियूं पची पवंदियूं पर हे महबूब अलाए वरी अचे या न अचे अॼु धो करे दीदार त कयां ओ मुंहिंजा प्यारा महिमानो हेड़ो महिमान वरी अचे अलाए न अचे वरी क़िस्मत सां असांजे शहर में अचण थिए या न थिए रहियो अथई रात सुबुह वेंदई साजरे लुह लुह मज लतीफ़ चए कर इन्हनि जी तात हीअ जोगिल सदी ज़ात बे भेरे भाग मिले जाल होता कुल में ताकि सान लोर दह दह भेरा ॾींहं में पाण मथां घोर पोइ वया जे हिंगलोर त करम मिलंदई का परे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हे अल्लाह जे हबीब करीम जे दीदार में मस्त लॻो पियो आहे महिमान मानी खाए जॾहिं फारग थिया मुंहिंजा प्यारा अबू तालिब तो फरमाए के हथ पिया धोल के ॾंदनि में काठियूं पिया हणनि को कहिड़े मस्त नमूने ॿाहिरि आयो आहे जॾहिं कमरो ख़ाली थियो हाल ख़ाली थियो मौलवी साहब तो चए प्यारा महबूब माण्हू ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि हिकिड़ो सवाल ॿुधा हे तुंहिंजे अखियुनि ते ॻाढ़ा ॻाढ़ा डोरा ठहियल आहिनि ओजागे जे करे आहिनि या सफ़र जे थकावट जे करे आहिनि इहे कीअं ठहिया महबूब फरमायो इहे रब पाण पंहिंजे कुदरत सां ठाहिया आहिनि मां ॿुधां थो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो अल्लाह जे महबूब खां ॿियो सवाल कई तव्हां सुम्हंदा कॾहिं आहियो भॻवान फरमायो यनाम ऐनी वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं सुम्हंदियूं आहिनि दिलि कान सुम्हंदी आहे एतिरे में मौलवी साहब जल्दी करे महबूब जो पुछां पैरान खणी मोहरे नबूत खे चुमी ॾेई चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आणे थो चवे थो ऐ मुंहिंजा रब तुंहिंजो महबूब जॾहिं वण हकले ॾेखारींदो जॾहिं चंड टुकर करे ॾेखारींदो लथल सिज उभारे ॾेखारींदो माण्हू पोइ ईमान आणींदा माण्हू पोइ उर्स मल्हाईंदा मां अॼु ई मल्हाए छॾियो आहे
मां पंहिंजे हबीब जो अॼु इस्तक़बाल कयो आहे, अॼु मिलाद मल्हायो आहे, अॼु उर्स कयो आहे। एतिरे में अबू तालिब आयो, मौलवी साहब हाणे इजाज़त ॾे, पंध ॾाढो परे आहे, परे जी मंज़िल आहे, वरी या नसीब इंशाअल्लाह कॾहिं चकर लॻाईंदासीं। त जॾहिं महबूब जो काफ़िलो रवानो थियो आहे, मौलवी साहब महबूब जे पुठियां अचे पियो, पर चवंदो पियो अचे लबनि ते दम हुजे दिल पर पुछण अचे जा ख़ुदा नाले, लबनि ते दम हुजे दिल पर पुछण अचे जा ख़ुदा नाले, कहीं कम जे बहाने सां, कहीं कम जे बहाने सां मिलण अचे जा ख़ुदा नाले, लबनि ते दम हुजे दिल पर पुछण अचे जा ख़ुदा नाले, कहीं गम जे बहाने सां, कहीं गम जे बहाने सां मिलण अचे जा ख़ुदा नाले, लबनि ते दम हुजे दिल पर। अल्लाह जा महबूब उठ ते सवार थिया, काफ़िलो हलियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हीअं जो काफ़िलो रवानो थियो आहे, मौलवी साहब कुझु टुकर ताईं दौड़ंदा विया, महबूब करीम जे काफ़िले जे पुठियां शागिर्द मौलवी निकिरी आया, खलीफ़ा निकिरी आया, असांजा उस्ताद परदेसियुनि जे पुठियां केतिरो हलंदे, जेके वञा वञा कनि तिन खे केतिरो राईंदे। इहे मुसाफ़िर परदेसी अलाह कहिड़े वतन जा आया, जिन खे दिलि ॾेई वेठो आहे, इहे वरी तोखे मिलंदा थोरी। हे परदेसियनि मोटी आहे त मौलवी साहब छा पियो चवे, हे आऊं न मरियोड़ी वरां, हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया, आऊं न मरियोड़ी वरां, हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हियूं मुंहिंजो हो त वठी विया। अल्लाह काराने पेई करां, आऊं न मरियोड़ी वरां, हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हियूं मुंहिंजो हो त वठी विया। हाणे खणंदसि पेर पुनल जो अल्लाह, खणंदसि पेर पुनल जो अल्लाह, ओ लटल मंजिलियो, हे लटल मंजिलियो, आऊं न मरियोड़ी वरां, ओ हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया। कदियूं हिन दा पुनल से अल्लाह, कदियूं हिन दा पुनल से अल्लाह, ओ तीगे मंजिलियो, ओ तीगे मंजिलियो, आऊं न मरियोड़ी वरां, हियूं मुंहिंजो हो त वठी विया, आऊं न मरियोड़ी वरां, हियूं मुंहिंजो हो त वठी विया। तारीं ॾिस त पुनल लैला, तारीं ॾिस त पुनल लैला, ओ तूं कर मंजिलियो, ओ तूं कर मंजिलियो, आऊं न मरियोड़ी वरां, अॼु हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हियूं मुंहिंजो हो त वठी विया।
के बाहर खां छॾींदा ओ फ़क़ीर मुरीद छोटा चन पर रोंदो तो अचे रोंदो अखियुनि मां नीर वाईंदो हाणे छा चवंदो अचे मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो केहो ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां सवे कास दकांगा मियां पम कमा जेहो पुॼनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो केहो अचनि नथा त पोइ मां छा कयां तो पाण वधी दिलि फासाए कुर्बन में तू ही वई कासाए कुर्बन में तू ही वई कासाई रुआ थो थोरो या घणो रुआ थो थोरो या घणो पर जेहो मोरो कली नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो जेहो अचनि नथा त पोइ मां छा कयां बेवसे तो उथल बीमार छॾिया बेवसे तो उथल बीमार छॾिया असां यार जे बस इख़्तियार छॾिया असां यार जे बस इख़्तियार छॾिया करंदो थो वञे कंहिंजी गणतन में करंदो थो वञे कंहिंजी गणतन में जेहो ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो जेहो अचनि नथा त पोइ मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे ॿ साल थिया सजणनि खे ॾिठे ॿ साल थिया न की दम थो वञे न की गम थो वञे न की दम थो वञे न की गम थो वञे ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां न की दम थो वञे न की गम थो वञे ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो जेहो अचनि नथा त पोइ मां छा कयां सवे कास दसांग मियां पम पम जेहो पुॼनि नथा सलाम सलाम या नबी सलाम अलैकुम